कलमे वारो नमाज का मस्करी कोनी नमाज हुआ शया जो करबला जे मैदान में इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु 72 जी जमात करबला जे मैदान में कुर्बान कई। अली अकबर जेड़ो जोधो जवान कासिम साईं जेड़ो जोधो जवान शान महीनन जो प्यासो बचो अली असगर तो कुर्बान क्यों पर पान करबला जे मैदान ते 2 मुहर्रम जी तारीख जुमे जे ॾींहुं लड़ंदे लड़ंदे जिस्म मुबारक लहू लहाव थियो पान करबला जे ज़मीन ते वेठा रहिया। फरमायो ॾियो त ख़बर ॾींहुं छा जो आहे चई जुमे जो ॾींहुं आहे। फरमायो इमाम छा कंदा हूंदा चई जुमे जी नमाज़ जी तैयारी कंदा हूंदा। फरमायो परे थियो माके इजाज़त जो त मां हुसैन अल्लाह जी नमाज़ अदा करे वठा। चवंदा हुसैन पानी कोनी वुज़ू किथां करनी चई परे थियो रब मोमिनन जे लाइ ज़मीन के पाक बनायो आ मां तयम्मुम करे नमाज़ पियो पढ़ंदुसि। जॾहिं नमाज़ में थी तऊं सर मुबारक सजदे में आ तॾहिं के अल्लाह वारे चयो तो न मस्जिद में न मेहराब में न बैतुल्लाह के दीवारों के साए में हुसैन तो वो है जिसने नमाज अदा की है तलवारों के साए में। वाह हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन वाह हुसैन केड़ो हुसैन अल्लाह वारो तो चाहे हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन इनका हुसैन उनका हुसैन रब का हुसैन सबका। हुसैन अगर शहीद न होता तो आज घर घर यूं कुरान होता। केड़ो हुसैन अल्लाह वारो तो चे शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन पना अस्त हुसैन। इमाम आली मकाम सर मुबारक सजदे में आ तने अल्लाह वारे चयो त अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में करबला जे सरजमीन ते चेहरो मुबारक सजदे में रखी सुभान रब्बी अल्लाह जी तस्बीह पिया पढ़न मथों ज़ालिमन ये तलवार जो वार क्यों सिसी मुबारक धड़ मुबारक का जुदा थी वई वो भी नजर क्यों आओ तज़बान ते सुभान रब्बी अल्लाह जी तस्बीह जारी सारी तवांगे बुधन में पई अचे आ तरी तवारीख जे किताबन में आ त इमाम आली मकाम जी सिसी मुबारक खणी जदी कूफे जे दरबार में उबैदुल्लाह बिन ज़ियाद जेको कूफे जो गवर्नर हो उन्हीअ जे साम्हूं पहुचायो उनके कीअं खजीअ जी छड़ाई हथ में आ इमाम आली मकाम जे चपन मुबारक ते पियो मारे। इते शाम मुल्क जो सफीर वेठो आ जेको पोड़ो जूरा ही अखियों ही खोले दिसी पियो चवे ओ
बेदुल्ला बिन ज़ियाद केड़न चपन ते छड़ियों तो मारे जेके चप मां अखिन सां ॾिठा सोनो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चूसीना तवां पांजी दुनिया भी विञाई तवां पांजी आखिरत भी विञाए छड़ी कलमे वारो ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन पाक बचन सां गिरफ्तार थी जॾहिं यज़ीद जी दरबार में पहुतो यज़ीद तो चवे ही केर इमाम ज़ैनुल आबिदीन पियो चवे इन को छो पियो पुछे मुखों पुछो मां दस्याई मां ज़ैनुल आबिदीन बिन हुसैन आया जे हां सोनो हुसैन काथे आ कि तुझी फौज बेदर्दी सां मुझे अब्बे के शहीद क्यों मुझा भाइर शहीद क्यों पर 6 महीनन जो मुझो भाव अली असगर भी शहीद बणियो अबू हुसैन नमाज जे हाल में जामे शहादत नोश करे वियो यज़ीद जी अखिन में गोड़ा गाण शुरू थी विया इमाम ज़ैनुल आबिदीन पियो चवे यज़ीद ॻाल्हि ॿुधो वाकई जे तुझो असां जे घराणे सां प्यार अॼु ॾींहुं छाजो आहे जुमे जो ॾींहुं यानी वरंदो जुमो मोटी आयो फरमाई ॻाल्हि ॿुधो अॼु जुमे जो वाइदो तूं न कंदी अॼु जुमे जो वाइदो कंदो त ज़ैनुल आबिदीन बिन हुसैन कंदो इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं जुमे जो ख़ुतबो पिया ॾियनि जुमे जो वाइदो नसीहत पिया कनि ॿुधण वारनि जी अखियुनि में गोड़ा पिया करनि इते शिमरे बेईमान चयो मुअज़्ज़िन खे जे उथी आज़ान त चओ मुअज़्ज़िन आज़ान पियो चवे जॾहिं हिन लफ़्ज़नि ते पहुतो अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह इते इमाम ज़ैनुल आबिदीन मुअज़्ज़िन के बाह खां वठो ओ मुअज़्ज़िन जरा 2 मिनट सब्र कर यो मुहम्मदुर रसूलुल्लाह तवां जो नानो या असां जो नानो ये तवां जो नानो त जीत तवां जी हार असां जी पर जे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जो नानो त क़यामत ताणी जग में फतह असां जी हार तवां जी बणजी वई तॾहिं त असां चवंदा वाह हुसैन करबला जो तो मैदान मलायो चो वाह हुसैन बच्चा कुर्बान करायई वाह हुसैन नाने जे दीन जी लज बचायई चो वाह हुसैन तो सर कटायो पर नमाज जी दामन न छड़ी चो वाह हुसैन इमाम आली मकाम भी सबक ॾिनो जान वञे त वञे जान कुर्बान कजो पर अल्लाह जी नमाज कदी न छड़ी जो पर जन्नत दुनिया में नमाज छड़ी क़यामत जे ॾींहुं पाण रोईंदा पाण जवाब में चवंदा त कालू लमन को मिनल मुसल्लीन असां दुनिया में नमाज न पढ़ंदासीं तॾहिं आया बाय में वलमन को नुतइमुल मिस्कीन असां दुनिया में मिस्कीनन के ताम न खाराईंदासीं तॾहिं आया बाय में सोलंगी साहब अॼु हमसाया जा बच्चा रात जो भुख ते तड़फंदा ही घर में बिरयानी पियो खाए सुबह सां ओभर ते ताम बचल दरवाजे जे ॿाहिरों पियो हारे कांव कबरियूं कुत्ता पिया खाइन पर हमसाया जा बच्चा सजी रात भुख ते पिया तड़फन याद रखो क़यामत जे रोई पाण चवणो पवंदो त वलम नको नुतइमुल मिस्कीन असां मिस्कीनन के ताम न खारायोसीं तॾहिं आया ॿाहिरि अॻियां मां सियारो हो सियारो तव्हां जे न मोरे शहर में जलसो हो सरदार खान लुंड जे ॻोठ में मां वाइज़ कयो मोटियो पे वञा रात जो गाड़ी पाण पियो हलायां मथो निंड पे ॻाल्हि पई थे दोस्त गॾो चेसई सखर पहुतासीं चेसई होटल ते चांहि पिया तुंहिंजी मर्ज़ी मूंखे बि निंड थी अचे अल्लाह जी ज़ात गवाह रात जा 3 पिया थियनि 3 नौजवान बागरे में होटल ते कढ़ाई पिया खाइन हेडो एकड़ो जमीन ते इए बैठो दिसे पियो जी जानवर के दिसंदो आ मां दिल में मुगाल तो क्यों त चेबो नशे जो आदी आ
पर जॾहिं वो मानी खाई सुकल मानीअ जा कन्ना ऐं रस ज़री बचायो थिया ही जल्दी में थियो खीसे में ॿ थेलियूं कढियई हिक में अञा बचल रस विझी अञा मानीअ जा कन्ना मेड़े पियो आयो जो होटल जो बेरो धिक्को जो ॾिनई त वेचारो ज़मीन ते किरियो बेअख्तियार ज़बान तो अल्लाह अकबर जी सदा निकती धक्को वेचारे खे ॾाढो लॻो उथारियो से मां पुछियोमांसि पुट नशो कंदो आहे ईअं ॿई हथ मूंखे ॾेखारियईं चयसि जे नशे हुजां हा मुंहिंजा हथ सड़ियल हुजनि हा हीरोण पिया न आङरियूं सड़ियल हुजनि हा साईं मां नशो न कंदो आहियां मां चयो पोइ हिन महिल पियो मानी मेड़ींदो वते छो चई साईं मां मज़दूरी कंदो आहियां अॼु टियों ॾींहुं आहे मूंखे मज़दूरी न लॻी आहे सम्झो वथा पेरे नी मजदूरी न लगी ओदर सोदर वठी बच्चन के खारायो सही कल मजदूरी न लगी ओदर सोदर वठी बच्चन के खारायो अजो मजदूरी न लगी जेंदे ओदर ते पे वञा हर को पे चे तो के पिनण जी आदत पया न दींदा सही वनी कमाए मौलाना न सुबह नेरन मुझे घर में पकी न मांझांदो मुझे घर में पको न रात जी मानी मुझे घर में पकिया मां ईशा जी नमाज पढ़ी घर दे वेम नंढड़ा मुखे ब बच्चा हन सजो दी भूख जे करे चेहरा हेडरा थी गया हन उल्टियों पिया कन भूख ते मुखे चयो अब्बा असां दो केड़ो क्यों अब्बा कुछ त खाराए मौलाना बच्चन जो रोण माखो बर्दाश्त न थियो मां पाड़े वारन जा दर खड़कायम के मानी जो गभो न ॾिनो बेअख्तियार थी हिते आयो आ बच्चल रसो होटल वारा नालिया में लोड़ींदा पर मुझे बच्चन के खाइणो गवारा न पिया कर मौलाना ये सुकल मानी जा करना लोटीन वारन के खपाइंदा मानन जो गऊ मेहू खाइंदियूं पर मुझा बच्चा भूख ते उल्टियूं पिया कर खुदा गवाह इए जो चई अखिन मो इए पिया गोड़ा गरन से जी सावण में वड फड़ो मींह वसंदो इन जो रोवण ॾिसी मां बेअख्तियार रोई ॾिनुम होटल जे बेरे के सॾ कयो पुट हेॾे ता आयो मां चयो जेका पुट रसो विधी थी न थेलीअ में मोटाए ॾे सलाह हिननि खे बख़्शे ॾे मां चयो हिन जे करे धिको ॾिनोसीं न खण रस मुझो वञ हाणे जेतरी मानी वणई जेका भाजी वणई भली कढ़ाई ठाराए खयूं वञ इंशाअल्लाह बिल असां न वेंदासीं रोही चेसई मां अॼु बच्चन के कढ़ाई खाराया सुबह काथों खाईंदा मां अॼु खाराया सुबह मुंहिंजा काथों खाईंदा से मां के दाल वठी ॾियो मुंहिंजनि बच्चन जे लाइ दाल भली आहे मां मिनथूं कयूं सबा दाल न वठ वो भी मुर्गी जी भाजी वठी खुदा जो कसम आई बाहूं बदियूं बिठो जे मुर्गी न दाल वठी मानी वठी दिनी से बिल रिनुम मां अल्लाह जे रज़ामंदे जे लाए कुछ पैसा पियो जां से वठ रोई चे सही मां बेगैरत ना या पिन्नी न खाइंदम औलाद के कमाए पो खारे ओ सोलंगी साहब मता तवा जे पाड़े में भी को एड़ो गरीब हमसाया होजे अल्लाह जो नालो तव न जी पारत तव गरीबन जो ख्याल क्यों मिस्कीनन जो ख्याल क्यों यतीमन जी पारत तव कुरान तो चे उते पाण रोई चोंदा वलम नको नुतइमुल मिस्कीन मिस्कीनन के ताम न खारायो से तड़ी आया हूं पाए वकुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीन जेके दीनदारन ते बकवास कंदा हा असां बे गड वेई दीनदारन ते बक बकींदा से तड़ी आया हूं पाए सोलंगी साहब मां अल्लाह जो नालो खणी आयो आ आधी रात जो मां बाहूं बदी मेड़ करण आयो आ
उलमा ते चिमे कोई न कजो उलमा के घट वध न गालाइजो जन बे उलमा जी खिलाफ वर्दी कई क़यामत जे ॾींहुं रोंदा वतंदा चोंदा आलमा के घट वध गालायो से तड़ी आया बाहि में वकुन्ना नुकज़िबु बियौमिद्दीन अजो के क़यामत जे ॾींहुं के सच्चो न समझो से तड़ी आया बाहि में अजो वायदो कयो तो 5 वक्त नमाज पढ़ंदास केड़ा 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 सोलंकी साहब हो अजो मां आधी रात जो 1:30 थियण वारो आ शायद मां तां जे गोठ में जिंदगी जो पहिरियों मर्तबो आयो आ पर मां अध रात जो हे तां जे झोल छली थम हिन झोल में मां तां को नमाज जो चंदो पिनण आयो आए को जो मां के अल्लाह जे नाले ते जो नमाज जो चंदो दई वायदो करे त मां अजो को 5 वक्त नमाज जो आदी थींदुस नमाज बिना चाड़ो कोने ओ अब्बा इन नंढी दिल ते हथ रखो प्रैक्टिकल कयो प्रैक्टिकल हिकड़ी माचिस जी तीली बारे हथ ते झलियो ताहू निकरी वेंदियूं तू असा माचिस जे तीली जो ताब सहण जड़ा कोन्यो तो तू असा जन्म जी बाहि काथों सही सकदा अल्लाह जो नालो तो 5 वक्त नमाजी थियो पाण भी नमाज पढ़ो अहल अयाल के भी नमाज जी तरगीब कयो दुआ अल्लाह ताला खां अल्लाह ताला सबन के 5 वक्त नमाज जो आदि बनाए अल्लाह ताला सबन के दीनदार बनाए सबन के नेकोकार बनाए सबन के कुरान करीम से प्यार मोहब्बत इश्क जो एजाज नसीब फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आलिम बि सब थी विया नात खान बि सब थी विया एकड़ो नात खान रहल आहे चवरायूं से या दुआ घुरो जी जे चवरायूं तो कोई अथव गरीब मिस्कीन समझो था कुछ खिदमत कंदो रब ताके अजर अजीम ने जी दुआ अल्लाह रब्बुल आलमीन वट कबूल थींदी आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फज़लिक रिज़्क़न वासिया इल्मन नाफ़िअन शिफ़ाअन मिन कुल्लि दा व इज़ा मरिज़तु फहुव यशफ़ीन या अल्लाह जेके बीमार हैं उनके तंदुरुस्ती नसीब फरमा खुसूसन जेको तुझो मानो हबीबुल्लाह बीमार आ अल्लाह पांजे बाने हबीबुल्लाह के भी तंदुरुस्ती नसीब फरमा इलाहुल आलमीन मां केड़न बीमारन जा नाला खणी केड़न बीमारन जा नाला खणा जेके भी आलम दुनिया में कलमे शरीफ पढ़न वाला मर्द औरतों नंढड़ा वॾड़ा बीमार रब सबनी के शिफाए कामला आजला दाइमा मुस्तमरा अबदा ता फरमा या अल्लाह बेनमाजन के 5 वक्त नमाज जी सादत नसीब फरमा जेके असा नमाजों पिया पढ़ो असा जो नमाजों कबूल मकबूल मंजूर फरमा या अल्लाह असा के शयातीन जे चंबे को बचाए हासदीन जे सदन को बचाए जालिमन जे जुल्मन को बचाए इलाहुल आलमीन असा के दुनिया न्यू आखिरत न्यू बिनी जहान न्यू कामयाबियों बिनी जहान न्यू भलायों बिनी जहान न्यू इज्जतों आबरू नसीब फरमा या अल्लाह ये के आलम दुनिया में कलमे शरीफ पढ़न वाला
मर्द औरतों रुखसती करे तुझे जवाहिर रहमत में पहुंचा। ऐ अल्लाह सबिन मरूमीन जे लाए मगफरत जा फैसला फरमा। या अल्लाह के जो बाबो तुझे जवाहिर रहमत में पहुंचल किंजी मिठी अम्मा के जो बच्चो के जो भाव के जी भेड़ो अल्लाह सबिन मरूमीन जे लाए मगफरत जा फैसला फरमा। असा जिंदगी वारन जे लाए हिदायत जा फैसला फरमा। या इलाहुल आलमीन इन गोठ वासिन जे मथां जेके दुख तकलीफां परेशानियों उन जा दुख तकलीफां परेशानियों दूर फरमा। या अल्लाह जेके आया थी इन को राजी थी जेके ना आया उन को मी राजी थी मर्दन को मी राजी थी असा जे अगड़न अमड़न भेनरन को मी राजी थी। या अल्लाह जन तू जन बानन मेहनत कईया तुझे बाने मियां सरफराज अहमद उन जी टीम जेका मेहनत करे दीनी प्रोग्राम सजायो आ अल्लाह सभिन जे मेहनत के कबूल फरमा। जन जन तू जन बानन अजो के दीनी प्रोग्राम में जानी माली तावन क्यों आ रब जे जानी माली तावन के कबूल मकबूल मंजूर फरमा। जन तू जन बानन उलमा जे लाए मानी पचाई अल्लाह उन जे खिदमत के कबूल फरमा। इन जे मुतबादिल उन के जन्नतुल फिरदौस में आला ताम नसीब करो फरमा जा। या अल्लाह जे के आया थी उन को राजी थी जे के ना आया उन को मी राजी थी। या अल्लाह असा के घुरण को न पियो अचे बद पांजे खजाने मां पांजे शान जे मुताबिक अण घुरियो अता करण फरमाए। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किबर इस्माईल व इसहाक इन्ना रब्बी लसमीउद दुआ रब्बी जअलनी मुकीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना 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 व तकब्बल दुआ रब्बना इग़फिरली वल वालिदैया वलिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। सभी साथी दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ खालिक कायनात के दरबार में कबूल थे। दाढ़े दुरूद शरीफ पढ़ो मन कबूलियत जो टाइम हो जाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बरामत